सॼी सिंध जी पढ़ीदन में भी रमज़ान के भलारे महीने में महंगाई जो तूफ़ान बर्पा थी पियो आहे, जंहिं करे गरीब तबको परेशान आहे। वकार राजपत रिपोर्ट। पढ़ीदन में भी महंगाई जो तूफान भड़की पियो, मुनाफेखोर वापारियुनि खिलाफ कार्रवाई न थी सघी, रोज़ायत परेशान, गरीब दरबदर थी विया। जीअं ई रमज़ान शरीफ थियो आहे, ईअं ई फ्रूट, सब्जी, गोश्त समेत ॿियनि शयुनि जा रेट आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। फ्रूट में सूफ़, पपीता, चकूं, खजी, हिंदाणो, सब्जी में ग्वार, भिंडी, टमाटा, तूरियूं, वाङण, मुर्गी, मच्छी, गोश्त में वांगुरु विकिरो थियण लॻा। खां वधीक महांगाई थी वई आहे। जेकर फ्रूट वारनि ॾे वञो त फ्रूट ग़रीब जे खाइण खां वॾो थी वियो आहे। जेकर तव्हां सूफ़ वठो था 400 रुपया किलो, पपीतो वठो था 400 रुपया किलो, छाऊं वठो था 100 रुपया किलो, गिदरो वठो था 150 रुपया किलो। जेकर सब्जी वारनि ॾे वञो था त मेहो 200 रुपया किलो लॻो पिया, भिंडी 150 रुपया, टमाटो 100 रुपया, वॾो गोश्त में वञो त वॾो गोश्त 600 रुपया, बाकरू गोश्त 1200 रुपया, मच्छी 600 रुपया। गरीब माण्हू जे खाइण खां त हर शइ महांगी थी आहे। रमज़ान शरीफ में को बि पैकेज न मिलियो आहे। हर शइ महांगी। तव्हां ॾिसो चिकू आहे जेको 300 रुपया किलो, सूफ़ 400 रुपया किलो, छाऊं 70-80 रुपया किलो थो हले। उन पोइ गिदरो महांगो थी वियो आहे। गोश्त जेको आहे 600 रुपया किलो, ऐं वॾो गोश्त 600, ऐं नंढो गोश्त 1200 रुपया किलो। इंतज़ाम अचे कान थी, को बि एक्शन वठण लाइ इंतज़ाम तयारु कान्हे का। जेॾी महिल अचनि था इहे चक्कर में हलिया था वञनि दुकानदार सां मिली करे। महंगाई उरूज पर हो गई है। जो फ्रूट हम पहले 50 रुपये 60 रुपये किलो के हिसाब से खरीदते थे, अभी 200 रुपये किलो मिल रहा है। हर चीज़ महंगी हो गई। जो 500 रुपये कमाने वाला वो कैसे घर का गुजारा कर सकता है। वक्त के हुकूमत को सोचना चाहिए कि चीनी, घी, आयल, जो आम अशिया खुर्द नोश चीज़ें हैं वो तो सस्ती की जाएँ। इतने गिदरा 120 रुपया किलो लगा पिया। एडी महंगाई फ्रूटन करे शइ माण्हू गरीब माण्हू रोज़ ला कतल लड़ सघनि। एडी महंगाई थी आहे। इन महंगाई ते कंट्रोल कयो वञे। पढ़ी गुजारिश कई हुकूमत के महंगाई ते कंट्रोल कयो। पढ़ीदन जे शहरियुनि सिंध हुकूमत ऐं DC नौशबरोज़ खां मुतालबो कयो त नोटिस वठी महंगाई ते कंट्रोल कयो वञे, त जीअं गरीब आवाम खाधे पीते जूं शयूं वठी सघनि ऐं मुनाफ़ेखोरनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन अब्दुल वहाब लाशारी सां गॾु वकार राजपत, आवाज़ TV न्यूज़, पढ़ीदन।